माण्हू आम तौर ते डेबिट कार्ड या एटीएम कार्ड ऐं क्रेडिट कार्ड में फ़र्क़ु न सम्झी सघंदा आहिनि। क्रेडिट कार्ड्स कीअं कमु कंदा आहिनि, इन्हनि जो फ़ाइदो ऐं नुक़सानु कहिड़ो आहे। सवाल इहो बि आहे त अव्हांखे क्रेडिट कार्ड जी वाक़ई ज़रूरत आहे या न। इन हक़ीक़त खे कॾहिं नज़रअंदाज़ न कजो त बैंकूं इन्हनि क्रेडिट कार्ड्स मां पैसा कीअं कमाइनि थियूं ऐं अव्हां खां इहे ॻाल्हियूं लिकाइनि थियूं। डेबिट कार्ड या एटीएम कार्ड्स बाबति तव्हां ॿुधो हूंदो। डेबिट कार्ड आम तौर ते अव्हांखे पंहिंजो अकाउंट खोलण बाद ॾिनो वेंदो आहे। अव्हां जेकॾहिं डेबिट कार्ड इस्तेमालु कंदा आहियो त अव्हांखे रक़म कढाइण लाइ बैंक वञण जी ज़रूरत न आहे पवंदी, पर घर या ऑफिस जे वेझो मौजूदु एटीएम मां अव्हां न रुॻो रक़म कढाए सघंदा आहियो, पर ऑनलाइन रक़म ट्रांसफर बि करे सघंदा आहियो। क्रेडिट कार्ड्स बि ज़ाहिरी तौर ते इहो ई कमु कंदा आहिनि, पर इन्हनि ॿिन्ही में हिकु बुनियादी फ़र्क़ु आहे। क्रेडिट कार्ड में मौजूदु रक़म अव्हांजी पंहिंजी न आहे हूंदी। इन खे अव्हां हिकु क़िस्म जो बैंक लोन या कर्ज़ चई सघो था। इन जो मिसाल ईअं आहे त महीने जी पुॼाणी में अव्हांजे अकाउंट में पैसा न आहिनि, अव्हांखे का ज़रूरी ख़रीदारी करणी आहे, त इन वक़्तु क्रेडिट कार्ड ई अव्हांजे कमु अची सघे थो, जंहिंखे इस्तेमालु करे अव्हां कुझु बि ख़रीद करे सघो था ऐं बैंक खे बाद में बिल जी सूरत में अदायगी करे सघो था। क्रेडिट कार्ड में बैंक तरफ़ां अव्हांखे हिकु माहवार हद ॾिनी वेंदी आहे, जंहिंखे अव्हां इस्तेमालु करे सघो था ऐं हिकु महीने जे वक़्तु अव्हांखे इहा रक़म बिल जी सूरत में अदा करणी पवंदी आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखो त का बि बैंक क्रेडिट कार्ड सवलाई सां जारी नाहे कंदी। अव्हांखे क्रेडिट कार्ड हासिलु करण लाइ मुख़्तलिफ़ दस्तावेज़ जमा कराइणा पवंदा आहिनि, जेके अव्हांजी माली सघ बाबति हूंदा आहिनि ऐं उन्हनि मूजिबि ई अव्हांखे क्रेडिट कार्ड जारी कयो वेंदो आहे। इन्हनि में सिल्वर, गोल्ड, प्लैटिनम, डायमंड वग़ैरह शामिल हूंदा आहिनि। इन्हनि जी क्रेडिट लिमिट ऐं फ़ाइदनि जे हवाले सां शर्तनि ऐं ज़ाब्तनि में फ़र्क़ु हूंदो आहे। कार्ड जे फ़ाइदनि खे बेनिफिट्स चयो वेंदो आहे। बेनिफिट्स में अव्हांखे कैशबैक मिली सघे थी। मुख़्तलिफ़ ब्रांड्स, रेस्टोरेंट्स, एयरपोर्ट्स ऐं शॉपिंग सेंटर्स ते ख़ासि रियायत जी आछ बि कई वेंदी आहे। अव्हांजी क्रेडिट जी हद लिमिट इहो तय करे थी त अव्हांखे बैंक माहवार केतिरी रक़म ॾींदी, जंहिंखां हिकु रुपयो बि वधीक अव्हां ख़र्च नथा करे सघो। इन लाइ अव्हांजो क्रेडिट स्कोर ऐं आमदनी ॾिठी वेंदी आहे त अव्हां केतिरो कमाईंदा आहियो ऐं बैंक सां माली मामलनि में कीअं आहियो। ॾेती लेती में देरि त न कंदा आहियो। जेकॾहिं सभु ठीकु रहियो त अव्हांखे बैंक तरफ़ां सुठी रक़म वारी लिमिट जी आछ कई वेंदी। क्रेडिट कार्ड इशू कराइण बाद अव्हांखे हिकु तय थियल अमाउंट फ़राहम कयो वेंदो आहे, जंहिंजी अदायगी अव्हां ऑनलाइन या कार्ड ज़रिए करे सघो था। अहम ॻाल्हि इहा आहे त इहा हिकु ट्रिक बि आहे त क्रेडिट कार्ड जे दुरुस्त इस्तेमाल सां अव्हां क्रेडिट जो सर्किल डिघे वक़्त ताईं हलाए सघो था। मिसाल तौरु अव्हांजो बिल जुलाई 15 तारीख़ ते ठहियो, जंहिंखे वापसि करण जी तारीख़ 5 अगस्त आहे। अव्हांखे 5 अगस्त ते सभु पैसा अदा करणा आहिनि, जेके अव्हां गुज़िरियल महीने क्रेडिट कार्ड मां ख़र्च कया। हाणे अव्हांखे पंहिंजो क्रेडिट कार्ड हमेशह बिल ठहण खां पोइ इस्तेमालु करणो आहे। इन जो फ़ाइदो इहो थींदो त मथियों बिल 15 अगस्त ते ठहंदो, जंहिंजी अदायगी अव्हांखे 5 सेप्टेम्बर ते करणी पवंदी। अहिड़ी रीति अव्हांखे 45 खां 50 ॾींहंनि जो वक़्तु मिली वेंदो। पर जेकॾहिं बिल अदा करण में देरि थी वञे त सभ खां पहिरियां लेट पेमेंट फीस चार्ज कई वेंदी ऐं ख़र्च कयल रक़म ते व्याज बि लॻायो वेंदो। बैंक अव्हांखे मिनिमम पेमेंट जो ऑप्शन बि ॾींदी आहे, जंहिंसां अव्हां कुझु रक़म अदा करे लेट पेमेंट जी फ़ी खां बची सघो था, पर व्याज खां बचण लाइ इहो तरीक़ो कमु न ईंदो। जेकॾहिं अव्हां देरि सां अदायगियूं कंदा रहिया ऐं क्रेडिट कार्ड बि इस्तेमालु कंदा रहिया त अव्हां आहिस्ते आहिस्ते डेबिट ट्रम्प ॾांहुं धिकिजी वेंदा। इन खां बचण जो वाहिद तरीक़ो बिल जी वक़्त ते अदायगी आहे। पंहिंजी क्रेडिट लिमिट हमेशह पंहिंजी माहवार आमदनी खां घटि रखो, त जीअं को मसइलो पेश अचे त सवलाई सां उन धिॿण मां निकिरी सघो। क्रेडिट कार्ड जो हिकु फ़ाइदो इहो बि थी सघे थो त अव्हां पंहिंजा न बैंक जा पैसा इस्तेमालु कंदा आहियो। इन सां अव्हां क्रेडिट कार्ड ते कैशबैक, रिवार्ड्स, स्पेशल रियायतूं ऐं ऑफर्स जो फ़ाइदो वठी सघंदा आहियो। पर सवाल इहो पैदा थिए थो त जेकॾहिं अव्हां बिल वक़्त ते ॾेई को व्याज अदा नथा करियो त पोइ बैंक पैसा कीअं कमाए थी। अव्हांजी क्रेडिट हिस्ट्री सुठी हली रही आहे त अव्हांखे नयूं नयूं आछूं कयूं वेंदियूं आहिनि। अव्हां कॾहिं न कॾहिं का न का आछ क़बूल करे वठंदा आहियो ऐं पोइ बाद में रक़म अदा नाहियो करे सघंदा। पोइ अव्हांखे अव्हांजे बिल्स ते क़िस्तूं कराइण जो ऑप्शन ॾिनो वेंदो आहे ऐं जॾहिं अव्हां क़िस्तूं कराईंदा आहियो त बैंक प्रोसेसिंग फीस चार्ज कंदी आहे ऐं साल खां वधीक वक़्त जी क़िस्तुनि ते व्याज बि वरितो वेंदो आहे। सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं अव्हां ऑनलाइन अदायगी करणी चाहियो था त क्रेडिट कार्ड खां बहितर ऑप्शन ॿियो को न आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk